तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु जे सत्संग की शुरुआत था कयूं हिन नामदेव भगत जी गुरबाणी सां। मैं अंधले की टेक तेरा नाम खुंदकारा। नामदेव चए थो असां अज्ञान रूपी अंधा आहियूं। अज्ञान असां अंधा आहियूं। अंधे के लठ जो ॾाढो वॾो सहारो हूंदो आहे। लठ जे भरोसे अंधो पार करे वेंदो आहे। हाणे त फोल्ड लठूं बची वयूं आहिनि, बंदि बि थी वञनि वरी खुली बि वञनि, त रोड बि पार करे वेंदो आहे अंधो लठ जे सहारे ते। ऐं अंधे घर में भी किथे भी हुन खे हलण खां पहिरीं चेक कंदो आहे कि अॻियां कुझु आहे त कोन। त लठ जो वॾो सहारो आहे हिकिड़े सूरदास खे। हाणे नामदेव अखियुनि सां त सूरदास कान्हे, पर इहो थो चवणु चाहे कि हिन संसार ख़ुदि अंधकार रूप आहे। सॼो जगत हिते कूड़ हली रहियो आहे। सभु अंधेरे में पिया था हलनि। केर कंहिंसां टकराइजी थो वञे, कंहिंसां वरी बची बि थो वञे, पर सभु अंधेरे में पियो थो थिए। त हे प्रभु, असां बि हिन जगत जा ई आहियूं, कोई स्पेशल त आहियूं कोन। नामदेव थो चए कि मां जाॻियल त आहियां कोन, कोई प्रकाश त आहे कोन ज्ञान जो। इहा भगत जी भाषा आहे। ज्ञानी त चवंदो प्रकाश लाओ, ज्ञान लाओ, सुजागी लाओ। हालांकि भगत ज्ञान वारो चैप्टर पार करे चुका हूंदा आहिनि, पर वरी वरी चवंदा आहिनि कि असांखे कोई सुजागी कान्हे परमात्मा, असांखे कोई रोशनी कान्हे। असां बि अंधेरे हिन जगत में पैदा थिया आहियूं, अंधकार जगत में जिते कूड़ माया हली रहियो आहे। पर हिकु ॻाल्हि आहे, हे प्रभु, असां अंधा आहियूं, पर तूं असांजी टेक आहीं, तू असांजी लठ आहीं, तू असांजो सहारो आहीं। इन करे अंधा हूंदे भी पार पहुची वेंदासीं। तुंहिंजो ई सहारो आहे। मैं अंधले की टेक तेरा नाम खुंदकारा। खुंदकारा माना बादशाह, पातशाह, संपन्न। तू मुंहिंजो सहारो आहीं। तुंहिंजो नाम ई मुंहिंजे लाइ सहारो आहे। तुंहिंजो नाम, मां केवल तुंहिंजो नाम जपे करे भी इन अंधकूप मां निकिरी वेंदुमि, हिन अंधेरे खूह मां। ये संसार हिकु अंधेरो खूह आहे। असांखे शायदि नज़र न ईंदो हूंदो, पर जेसिताईं भीतर अज्ञान आहे न, तेसिताईं अंधकार ई अथव। अंधकार में जन्म वठूं था, अंधकार में पढ़ाई लिखाई कयूं था, व्यवहार कयूं था, होश त आहे कोन, अंधकार में हली था वञूं। उन अंधकार में परमात्मा जो नाम आहे लठ, ॾाढो वॾो हिकु सहारो आहे। मैं अंधले की टेक तेरा नाम खुंदकारा। मैं गरीब, मैं मिस्कीन, तेरा नाम है आधारा। मूं गरीब मिस्कीन खे तुंहिंजो नाम ही आधार आहे। तूं करीमा, करम, उर्दू अखर आहे, करम करण वारो, करीमा, रहीमा, रहम करण वारो। अल्लाह तू गनी, गनी माना संपन्न, भरियल, भरियो पूरो, अमीर। हाज़रा हजूर दर पेश तू मनी, तू हाज़रा हजूर है। दरियाव तू दिहंद, तू बसियार, तू धनी। तू ॾियण वारो भी वठण वारो भी। देह लेह एक तू, दिगर को नहीं, ॿियो कोई कान्हे। तू दाना, तू बीना, तू ॼाणी भी थो ऐं ॾिसी भी थो। दाना बीना। मैं विचार क्या करी, मां छो वीचार कयां कि भगवान खे मां कुझु चवांसि, कुझु बाॾायांसि, जॾहिं हू सभु ॾिसी भी रहियो आहे ऐं ॼाणी भी रहियो आहे। हिकु थींदो आहे कंहिंखे ॾिसणु, पर केवल ॾिसी करे सच्चाई पतो न पवंदी आहे। त ॿियो थींदो आहे ॼाणणु।
मां हिन दुनिया खे सुञाणा थो, ये दुनिया मुंहिंजी ॾिठल आहे। जे चङी तरह कंहिंखे भीतर सां पहचानियो हुजे उनखे चइबो आहे भाई ॼाणू आहे। सिर्फ़ु ॿाहिरां ॾिसी करे ही निर्णय न कंदो आहे। परमात्मा त असांखे ॾिसी बि रहियो आहे ऐं ॼाणी बि रहियो आहे कि असां भीतर में कहिड़ा आहियूं। त हीर नामो भगत चए थो मां छा तोखे कुझु चवां या छा ॿुधायां, तूं सभु ॼाणी थो। त मां त केवल इहो ई थो चवां, न को मां तोखे सफ़ाई ॾींदोमांइ कि मां तुंहिंजो भगत आहियां, मां ज्ञानी, न, मां बसि एतिरो चवंदोमांइ नामे चे स्वामी। मराठी अखर अथव नामे चे, नामे जो स्वामी। नामदेव शायद महाराष्ट्र जो हो। तू नामे जो स्वामी आहीं, नामे के स्वामी बख़्शंद तू हरि। तू मुंहिंजो हरि आहीं, तू मुंहिंजो सहारो आहीं, तू मुंहिंजी ओट आहीं। पंहिंजे जप साहिब जे क्रम में जेको हली रहियो आहे उन सां इहे संबंधित वाणी आहे। कुंवारी काया जुगत एतिरो ॿुधी चुका आहियूं। डंडा पर तीर्थ, इहो डंडा छा आहे? उहो ई लकुण, हिकु अंधे जो लकुण, हिकु अंधे जी सूरदास जी ओट आहे। गुरु नानक देव साहिब जन जो संवाद थी रहियो आहे सिद्धनि पुरुषनि सां। सिद्ध पुरुष डंडो रखंदा हुआ। जोगी, नाथ, सन्यासी हिकु डंडो रखंदा आहिनि, छो त ॿियो कुझु घर गृहस्थी त अथनि कोन। त डंडो इन करे डंडे जा कुझु उपयोग, कुझु यूज़ हुआ। हिकु त जॾहिं यात्रा कंदा हुआ, रस्ते ते कोई अची वञे जानवर, कोई कुतो अची वञे त कुझु हथियार त हुजे हथ में उनखे भॼाइण जे लाइ। त हिकु उपयोग हो डंडे जो कंहिंखे भॼाइण जे लाइ। ॿियो उपयोग असां ॿुधोसीं कि अंधेरो हुजे त डंडे सां असां चेक करे अॻिते वधी सघूं था। टियों उपयोग हो डंडे जो सहारो। थकिजी जेॾी महिल पवंदा हुआ हली हली करे त उनजे सहारे सां थोरो बल मिलंदो आहे। डंडे जे सहारे सां माण्हू पहाड़ी चढ़ंदो आहे डंडे जी ओट वठी करे। जो बुजुर्ग माण्हू लठ खणंदो आहे। ऐं टियों, उन डंडे सां पोटली बि ॿधी छॾींदा हुआ सन्यासी। कुझु ज़रूरी सामान आहे उन पोटलीअ में ॿधी छॾिणो आहे। उहे जोगी गुरु नानक खां पुछनि था तुंहिंजो डंडो किथे आहे? उहो डंडो न रखियो अथई छा? हेॾी यात्रा ते निकितो हुई त गुरु नानक डंडो त कोन खणंदा हूंदा, ख़बर कान्हे, पर चवनि था डंडा परतीत। हाणे परतीत छा आहे? प्रतीत, प्रतीत आभास। मूंखे प्रतीत थो थिए, मूंखे कुझु महसूस थो थिए। आभास खे चइबो आहे प्रतीत, परमात्मा जो आभास। गुरु नानक चए थो परमात्मा मूंसां गॾु आहे। उहो परमात्मा मुंहिंजो डंडो थी करे हलंदो आहे, उहो मुंहिंजो रक्षक थी करे हलंदो आहे। जीअं डंडो रक्षा कंदो आहे जानवर खां, तीअं परमात्मा मूंसां गॾु आहे। उहो मुंहिंजी रक्षा कंदो आहे उन्हनि दुष्टनि खां जेके जानवर जहिड़ा आहिनि। ॿियो मूंखे सहारो ॾींदो आहे उहो डंडो। केरु? परमात्मा। ऐं पोटली जीअं ॿधबी आहे डंडे में, मां पंहिंजा सभु जेको बि मूं वटि आहे मां सभु उन डंडे में परमात्मा में ॿधी छॾींदो आहियां। किथे छा ॻाल्हाइणो आहे, किथे छा करिणो आहे, उहो मां पाण सां गॾु कोन रखंदो आहियां, उन परमात्मा रूपी डंडे में ॿधी छॾींदो आहियां। त हिते गुरु नानक देव साहिब जन चवनि था परमात्मा मुंहिंजो डंडो आहे। त हू पुछनि था परमात्मा ॾिठो अथई छा? तोसां गॾु गॾु हलंदो आहे छा? गुरु नानक चए थो गॾु त कान हलंदो आहे, पर मूंखे हुनजो आभास थींदो आहे। हाणे आभास सम्झिजो छा थींदो आहे। आभास पंहिंजो पाण खे ई थींदो आहे, ॿिए जो ॿिए खे न ॾेखारे सघिबो। तव्हांखे जेको बि आभास थींदो हूंदो
कंहिं भी प्रकार जो, खासकर अध्यात्म मार्ग में ताकि सत्संग में कुछ आनंद प्रतीत थींदो हूंदो तो वो सिर्फ़ तव्हांखे थींदो हूंदो, पर्सनल, पंहिंजो पाण खे अकेले अकेले खे, वो ॿिए खे तव्हां ॾेखारे कोन सघंदा। मां तव्हांजे अॻियां केॾो बि व्याख्यान कयां, आभास, प्रतीत, परमात्मा खे अनुभव कयो, चवण सां मां तव्हांखे कोन कुझु कराए सघंदुमि जेसि ताईं तव्हां कुझु कंदा कोन। मां बि जेसि ताईं असांखे करणो पवंदो। ॿिए शयूं त उधारियूं मिली वेंदियूं आहिनि, हीअ शइ ॿियो नथो ॾेई सघे। असांखे जेको आभास थींदो परमात्मा जो, ॿुधंदा त ॾाढो आहियूं कि गुरु मेरे संग सदा है नाले, पर जंहिं चयो उन सां गॾु उनखे महसूसु थियो आहे। असां ॻाईंदासीं त असांखे थोरी महसूसु थी वेंदो, असांखे महसूसु जॾहिं थींदो तॾहिं थींदो। बाक़ी मां केॾियूं बि तव्हांखे कहाणियूं ॿुधायां, पर एतिरो कोई फ़ाइदो कोन्हे कि फलाणे खे आभास थियो, फलाणे खे दर्शन ॾिनई, फलाणे जे विश्वास जी जीत थी, पर हीअ ॻाल्हि चवण जी आहे ई कान। ये आभास केवल असां दर्शन करे सघूं था इन घटना जो कि गुरु नानक ॿुधाए रहियो आहे सिद्धनि खे कि मूंसां गॾु मुंहिंजो परमात्मा गॾु आहे। बसि इहो ॾिसी करे आनंदित थी सघूं था, पर असांखे कोन थी वियो आभास इन सां। असां चाहियूं त असांखे आभास थी सघे थो, उन लाइ थोरी ॾुखियाई आहे। मन हिकु त लॻंदो कोन्हे असांजो, संसार मां ई कोन निकिरंदो आहे, संसार मां छुटे तॾहिं हुन में लॻे न, पर उहो करिणो त पवंदो। जेका ग़लती कई आहे, भुल कई आहे बचपन खां, ॼमण सां ई छा थींदो आहे, ॿार खे संसार जो आभास करायो वेंदो आहे। संसार जो आभास, संसार जो विश्वास ॾियारियो वेंदो आहे कि संसार अथई, सच उहो सच अथई, पैसो सत्य अथई, भीड़ ई सच अथई। त हुनखे आभास, असां सभिनी ते आभास चढ़ंदो वियो आहे संसार जो, त हू आभास महसूस ई नथो थिए परमात्मा। जॾहिं असां इहो पहिरियों हितां ॿाहिरि अचूं वापसि, संसार जो इहो नकली आभास, इहो भ्रम वारो आभास आहे, इहो तोड़ियूं ऐं भीतर वञी थोड़ो चिंतन, थोड़ो मनन, क्रिया सां बि कोन ईंदो आभास। असां कुझु मां चवां ही कयो हू कयो, उन सां बि कोन थींदो। बसि इहो थींदो असां हुन सां प्रेम कयूं, कॾहिं रोई करे बाधायूंसि, हे मालिक तूं त असांखे ॾिसण में कोन थो अची, अञा ताईं कुझु तुंहिंजी सूचना कान आई आहे, पर असां त तोखे नज़र अचूं था। इहो सभु निजी, मां चयो न इहो प्राइवेट आहे, इहो सभु इहो ग्रुप में न थींदो आहे। इहो निजी बिल्कुलु एकांत जो कमु आहे, ऐं एकांत में माण्हू नाटक कोन कंदो, ग्रुप में करे सघे थो। प्रार्थना भी ग्रुप में जॾहिं थींदी आहे त उहा नकली हूंदी आहे। असली प्रार्थना अकेले में ही पंहिंजे हृदय में जेका निकिरंदी आहे न, उहा हूंदी आहे असली। त असां छो नथा असली एकांत में कयूं कि हे परमात्मा असांखे तो नज़र कोन थो अची, पर कुझु अहिड़ो कर, पंहिंजो संकेत ॾे, कुझु त संकेत ॾे पंहिंजे हुअण जो, जीअं असांजो विश्वास पको थिए, असांजी प्रतीति पक्की थिए, तुंहिंजो हुअण असांखे महसूस थिए। गुरु नानक सां गॾु गॾु कोन हलंदो पर ईश्वर, पर गुरु नानक खे आभास थींदो हो कि उहो आहे। अचो गुरबानी ॻायूं। सो सतगुरु सतगुर प्यारा मेरे नाल है, सो सतगुर प्यारा मेरे नाल है, सतगुर
तिस गुर को शाबाश है, जिन हर सोची पाई। तिस गुर को शाबाश है, जिन हर सोची पाई। नानक गुर विटवारिया, जिन हर नाम दिया, मेरे मन की आस पुराई। मेरे मन की आस पुराई, मेरे मन की आस पुराई। ओ सतगुर प्यारा मेरे नाल है, सो सतगुर प्यारा मेरे नाल है। सतगुर प्यारा मेरे नाल है, सो सतगुर प्यारा मेरे नाल है। जिथे किथे मैनू ले चलाए, जिथे किथे मैनू ले चलाए। ओ सतगुर प्यारा मेरे नाल है, सो सतगुर प्यारा मेरे नाल है। सतगुर प्यारा मेरे नाल है, सो सतगुर प्यारा मेरे नाल है। गुरबाणी में जिते जिते सतगुर अखर आयो आहे न, उते के तथाकथित गुरुअ जी महिमा न समझजो। गुरु नानक सतगुरु भगवान खे ही चयो आहे, तो भगवान जी तरफ इशारो अथव। अकाल पुरख गुरु नानक चयो आहे, उहो ई असांजो सतगुरु आहे, परमात्मा जेको भीतर वेठल आहे, उहो मूंसां गॾु आहे। सो सतगुरु प्यारा मेरे नाल है। असांजो कॾहिं अनुभव थींदो इहो, असां सां कॾहिं ईअं थियो आहे, सोचिजो कि असांखे कॾहिं लॻे कि भॻवानु मूंसां गॾु आहे। अहिड़ियूं छा घटनाऊं कॾहिं थियूं आहिनि, तव्हांखे नज़र आयूं आहिनि, जो तव्हांखे लॻे कि ही कंहिं अदृश्य शक्ति जे बिना त संभव ई कोन हो। एतिरो टाइम बि त हुजेव तव्हांखे सोचण लाइ। जॾहिं टाइम ई कोन्हे त ख़बर कीअं पवंदी। हुन अदृश्य परमात्मा जो कमु एॾो अदृश्य रूप सां थींदो आहे जो असांखे ख़बर ई कोन पवंदी आहे। इहो ई फ़र्क़ु आहे असां में ऐं इन्हनि संतनि में। असां रहूं दुनिया में, दुनिया जी चकाचौंध में पूरा, जिते कुझु हलचल थिए होॾां ध्यानु पहिरीं वेंदो आहे। सूर्य ॾे ध्यानु वेंदो ई कान्हे, हवा जेका खणूं था साह होॾां ध्यानु वेंदो कोन्हे, पाणीअ में को विशेषता नज़र ईंदी कान्हे। त असांखे इन खां बि जेका सूक्ष्म परमात्मा जी कृपा आहे उहा किथां नज़र ईंदी। त उहो नज़र आणियूं, नज़र में आणण जी कोशिशि कयूं, न त ॿिए जो कमु कोन ईंदव। तव्हां ॾाढा माण्हू छा कंदा आहिनि, ॿिए जो अची करे ॿुधाईंदा आहिनि। ॾाढा सत्संग करण वारा बि संत बि हाणे महसूसु थियो गुरु नानक खे, ख़ुदि खे कोन थियो अथसि महसूसु, छो गुरु नानक खे आहे, पर संगत खे ईअं ॿुधाईंदा ॼण हिनखे महसूसु थियो आहे। कीअं चवंदसि, परमात्मा जो आभास गुरु नानक खे थियो, अरे तोखे थोड़ी थियो आहे। पर ईअं हिन जी बॉडी लैंग्वेज कीअं हूंदी अथव, छा कंदियूं आहे, ॾाढा बाबा ईअं दड़का ॾींदा आहिनि, छा कयो अथव, ॾिसो गुरु नानक खे कीअं आभास थियो। अरे तोखे थियो या न, मां इहो पुछांसि, तेरे को हुआ कि नहीं। चवंदा असांजी ॻाल्हि छॾियो, ही त तथाकथित संत सभु न, कुझु कुझु जिन वटि कुझु हूंदो कोन्हे न, उहो कुझु ज़्यादा ई ॾकाईंदो आहे। बसि ॾकाए करे माण्हूअ जो ध्यानु ॿिए पासे भटकाईंदो आहे, कीअं ॾकियल हुजे, डिॼियल हुजे ऐं सोचे बि न।
छो त जेॾी माण्हू सोचण लॻियो न परमात्मा जे बारे में, नकली बाबनि जो दुकान बंदि थी वेंदो। त इहा पॉलिसी हुई कंहिं ज़माने में कि ॾकाए माण्हुनि खे, ॾकाए करे बसि उन्हनि खे भ्रमित रख, पोइ वरी मथां ई चईनि कि असां सभु ठीकु करे छॾींदासीं। पहिरीं ॾकाए करे मथां वरी सभु ठीकु कंदासीं। हाणे उहो कमु ई जलेबियूं पिया थियूं कनि। हाणे बाबनि खे कुझु चई नथा सघूं, उन्हनि जो हूअं ई घटिजी वियो कमु। मां बि ॿाओ आहियां, पर जलेबियूं हाणे इहो धंधो शुरू कयो आहे। जलेबियूं सत्संगनि पहिरीं ॾकाईंदव, पहिरीं लोभ ॾेई करे अगरि तव्हां कुझु प्रश्न पुछण जी कोशिशि कयव त ॾकाईंदव। अगरि तव्हां जरा सुबुह जागण जी कोशिशि कयव, जिज्ञासु थी प्रश्न पुछव त ॾकाईंदव कि गुरु से मत कर बहसबाजी, डीप में मत जा। त ॿिए जो अनुभव असांजे कमु कोन ईंदो। मां तव्हांखे चवां गुरु नानक खे आभास थियो, तव्हां छा कयव? तव्हां मां कोई हुजे न समझदार, मूंखां पुछे तो छा कई, तोखे केतिरो अनुभव अथई। हाणे ॿियो कोई ईअं करेव न त पुछिजोसि, साईं तव्हांखे आपको हो गया? एतिरी हिम्मत केरु करे? मुश्किल आहे न, एतिरो ॾकाए छॾींदा आहिनि। पुछे केरु उन्हनि खां? ॾिसो, अगरि तव्हां पुछंदा बि न त एॾा बेशर्मा अथव, वरी हावी थी वेंदव। बदतमीज़ी थी करी संतनि सां, मैनर्स कोन्हे तोखे, ईअं चवंदव। तुंहिंजो घोटु किथे आहे? हाणे माई वीचारी ॾकी वेंदी न। हिननि खे सभु ख़बर अथव कि हिननि खे कीअं ॾकाइणो आहे, ऐं ॾाढा साल ॾकाया आहिनि। पर हिन जो मतिलबु इहो कान्हे कि सभई नथो चवां। अहिड़ा महान संत बि, बाबा, ॾाढा सुठा बाबा बि थी विया आहिनि। साईं हिरदाराम छा ॿाओ न हो छा? ॿाओ अखर ॾाढो सुठो अथव। पर जेके नकली, मां उन्हनि जी ॻाल्हि थो कयां। असली त इहा चिंता कोन कंदो आहे कि कंहिंखे आभास थियो या न थियो, मूंखे थियणु खपे। सो सतगुरु प्यारा मेरे नाल है। त साईं हिरदाराम खे थियो त इहो उनखे पर्सनल थियो, मूंखे थींदो त मुंहिंजो पर्सनल थींदो। तव्हांखे पर्सनल इहो अर्जित करणो पवंदो। आभास, परमात्मा जी प्रतीति, परमात्मा जी अनुभूति, उहो कयो न। ॻाल्हियुनि सां कोन थींदव। तव्हां बि सत्संग ॿुधी वञी कंहिंखे ॿुधायो कि आभास परमात्मा जो, अरे तोखे थिए या न, बसि इहो कमु कंदियूं अथव मायूं। ॿाओ बि इहो कमु कंदो, जलेबियूं बि इहो, ऐं वरी ॿुधण वारियूं बि घटि थोरी आहिनि। उहे बि वरी टे खे ॿुधाईंदा जेके सत्संग में न आहियूं। आभास थियो अथई कॾहिं परमात्मा जो आभास? गुरु नानक खे थियो, अहिड़ी कथा ॿुधाई अॼु भाई साहब। अरे तोखे थियो या न थियो उहो त ॿुधाए, उन्हनि जो ध्यानु ई न। त ही ॻाल्हियूं आहिनि निजी, पंहिंजे लाइ पर्सनली। हे मां तव्हांखे विराए नथो ॾेई सघां, खणी करे ॾियांव, उहो सिस्टम कान्हे। आभास जो जंहिंजो अर्थ ई आहे आभास, महसूस करे ॾिसणु ईंदो आहे छा? गुल जी ख़ुशबू महसूस थींदी आहे, नज़र ईंदी आहे छा? त ही त गुल जी ख़ुशबू खां बि सूक्ष्म आहे। इहो तॾहिं आभास थींदव जॾहिं हिन दुनियादारी जा चकर छॾे करे थोरो एकांत में वेही पंहिंजे जीवन जो सॼो निरीक्षण कयो। जन्म खां वठी हींअर तक कहिड़ा कहिड़ा जीवन में उतार चढ़ाव आया, छा छा चाहियो होसीं, छा छा मिलियो, छा सोचियो होसीं, छा थियो। तव्हांखे कृपा नज़र अची वेंदव। तव्हां सम्झी वेंदा कि मुंहिंजी इच्छा ग़लति हुई ऐं परमात्मा जी इच्छा बिल्कुलु सही हुई। थियो न आभास ईअं थींदव कि अगरि मान लो ॾाढियूं ॻाल्हियूं असांखे नज़र ई कोन ईंदियूं आहिनि। इहो बि सोचे ॾिसबो आहे कि हीअ शइ हीअं थिए हा त छा थिए हा। अॼु हिकिड़ो माण्हू, असां वटि जेका आशा रहंदी आहे, उनजो पुट जो पर्स किथे कोई खणी वियो, त उन मां पैसा त कढी छॾियईं, बाक़ी पर्स फिटी कयईं, जंहिंमें ATM, PN, आधार कार्ड, इहे ज़रूरी शयूं हुयूं। हाणे उहो पर्स ख़बर अथव किथे पहुतो? गंगाधाम में। एड्रेस छो त इहा लिखियलु,
त इहो आभास नथा चई सघूं परमात्मा जो? छा इनखे असां नंढड़ो चमत्कार नथा चई सघूं? किथां जो गुम थियल किथे पहुची वियो? त अहिड़ियूं अनेक असांजे जीवन में घटनाऊं नंढियूं नंढियूं थींदियूं आहिनि जो महसूस थींदो आहे कि परमात्मा जे असां निगाह में आहियूं, उनजे नियंत्रण में असांजो जीवन, वो नज़र रखी रहियो आहे, वो सभु ॾिसी रहियो आहे कि मूंखे किथे छा जी ज़रूरत आहे, किथे छा थियणु खपे, किथे छा न थियणु खपे। असां थोरो चेक कयूं, निरीक्षण कयूं त असांखे ॾाढियूं अहिड़ियूं घटनाऊं नज़र ईंदियूं जो महसूस थींदो कि परमात्मा आहे, वो आहे। ऐं हिकु दफ़ो अगरि विश्वास थी वञे तो जीवन भर वो विश्वास कम ईंदो आहे। ॿ शयूं रामचरितमानस में ईंदियूं आहिनि, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वांत स्थमीश्वरम। असांजे भीतर परमात्मा वेठो आहे न, ख़बर अथव न, आभास थियो अथव? चओ न त मारींदोमांव। हा चयव त छुटा तव्हां वेठल आहे, इहो ख़बर आहे, इहा का वॾी ॻाल्हि कान्हे। तव्हां ज्ञानी कोन थी विया। अगरि तव्हां इहो चओ कि हा परमात्मा भीतर आहे त तव्हां ज्ञानी कोन थी विया, इहो सभिनीनि खे ख़बर आहे। तव्हांखे महसूस थियो आहे या न थियो आहे, इहो महत्वपूर्ण आहे। ऐं कूड़ ॻाल्हायो त उहो बि पतो पइजी वेंदो। अॼुकल्ह कूड़ ॻाल्हाइण आम ॻाल्हि थी वई आहे धर्म जे मामले में। हाँ, मेरे को आभास होता है, क्यों नहीं, कूड़ में मेरे जीवन का लक्ष्य ही परमात्मा है, कूड़ में तो मैच त कंदो कोन्हे हुनजे हिन वक्तव्य सां हुनजो जीवन, त पतो पइजी वेंदो आहे। आभास कान्हे अञा परमात्मा जो। छो कान्हे? तुलसीदास लिखे थो, छो त श्रद्धा ऐं विश्वास कान्हे। हिकु त श्रद्धा कान्हे ऐं ॿियो विश्वास कान्हे। अच्छा, विश्वास ऐं श्रद्धा में छा फ़र्क़ु आहे? मां तो ॿुधायां। विश्वास थोरो ॿाहिरि हूंदो आहे ऐं श्रद्धा हृदय में भीतर हूंदी आहे। तुलसीदास चए थो श्रद्धा आहे भवानी ऐं विश्वास आहे शिव। भवानी माना स्त्री, त स्त्री माना हृदय सां जीअण वारी। श्रद्धा हूंदी आहे हृदय में, पक्की श्रद्धा। ऐं विश्वास हूंदो आहे बुद्धीअ में। विश्वास बुद्धीअ में हूंदो अथव, पुरुष आहे विश्वास। विश्वास नापे तोले करे हलंदो आहे कि हा मुंहिंजो विश्वास आहे। भाई जीअं असां का शइ घुरायूं ऑनलाइन, ॿ टे दफ़ा घुरायूं त विश्वास थी वेंदो आहे कि भाई हा घुराए सुठी शइ अथई ऐं अची वेंदी अथई, इनखे चइबो आहे विश्वास। पर श्रद्धा उनखे चइबो आहे कि कोई प्रमाण कान्हे असां वटि, पर मुंहिंजो मन थो चए। तव्हां हिते दरबार में अगरि जुड़ियल आहियो त या त विश्वास सां या श्रद्धा सां। जेको विश्वास सां जुड़ियल आहे न, उहो ॿाहिरां जुड़ियल आहे, मथां कि हाँ मेरा विश्वास है। भगवत गीता जी आरती जीअं के कराईंदा हुआसीं त पन्ना छापाया हुआ, भई सभु पढ़नि त ॾाढा हीअं पढ़ंदा हुआ, ॻाईंदा कोन हुआ, बसि आरती ॾिसंदा हुआ ऐं मुंहुं ॾे ॾियारींदा हुआ, चेक कंदा हुआ, वरी आरती वरी मुंहुं ॾे। पोइ कंहिं हुनखे हिकिड़े ॾींहुं चयो छा थो न, हिकु माई वरी निहारे बि न पई। हीअ त अलॻि नमूनो थी वियो, हिकु माई वरी निहारे ई कोन पई, न मुंहुं ॾे न आरतीअ ॾे। पोइ आरती पनो हथ में झले पी रही त हिकु चयईंसि तूं गॾु छो नथी चवारई? चई मूंखे विश्वास आहे हीउ सही चवंदो हूंदो, मूंखे विश्वास आहे भाई साहब सही ॻाईंदो हूंदो। हीउ मां मज़ाक थो कयां, इहो जोड़ियो आहे हू, पर सही अथव चेक करण वारो। चेक त करे पियो, मुंहिंजे साम्हूं ई पी रहियो, ॾिसे पियो वरी मुंहुं ॾे पियो निहारे। हीउ मूं जोड़ियो कि भाई माई चवण लॻी सही हूंदो, छा चेक कयूं। इहो थियो विश्वास, कि असांजो विश्वास आहे कि जेको चए थो सही हूंदो। पर श्रद्धा ख़बर अथव छा आहे? श्रद्धा आहे कि मुंहिंजो अनुभव आहे, मां ॿुधाए नथी सघां, मां नथी ॿुधाए सघां
न अखरनि में न प्रमाण करे न को का मां शइ थी ॾेखारे सघां जेका मूंखे मिली आहे हिन व्यास गतिअ तां, पर मुंहिंजो श्रद्धा मुंहिंजो हृदय भरियल आहे हुन सां कि हिते मां जुड़ी आहियां। इहो कमला जो भाव अथव, मां जुड़ी आहियां त मूंखे ॾाढो सुठो आनंद थो अचे। इन खे चइबो आहे श्रद्धा। ऐं जंहिंजे अंदरि श्रद्धा हूंदी न उनखे परमात्मा जो बि आभास थियणु लॻंदो। तुलसीदास त ॿई चई छॾिया कि विश्वास बि हुजे ऐं श्रद्धा बि हुजे त तव्हांजे भीतर वेठल परमात्मा तव्हांखे महसूसु थियणु लॻंदव। अॼु समय कहिड़ो आहे, न माण्हू खे श्रद्धा आहे न विश्वास आहे। हुनखे पंहिंजे अहंकार सां ई फुर्सत कान्हे। अॼु जे मनुष्य खे पंहिंजे ऐं जंहिं माण्हू खे एॾो अहंकार आहे जो चए थो कि मां न मञींदो आहियां हे सत्संग कथाऊं, वो दुखी केॾो आहे। कॾहिं ॾिठो अथव अॼु जे मनुष्य खे, आज के इस इंसान को ये क्या हो गया, इतना पुराना प्यार कहाँ पर खो गया। ओतिरो ई माण्हू दुखी थियो आहे जंहिं श्रद्धा हटाए छॾी, विश्वास हटाए छॾियो ऐं पंहिंजे बुद्धि ऐं अहंकार ते हली मूलता पूर्ण व्यवहार थो करे। उन जे लाइ हिकु भॼन